अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान सिडनी वाक़े ते कूड़ी प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। इतलात खाते जे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सिडनी वाक़े ते पाकिस्तान खे बदनाम करण जी कोशिश कई वई। बग़ैर सबूतनि ऐं शाहिदियुनि जे पाकिस्तान ख़िलाफ़ ग़लत प्रोपेगेंडा कई वई। इस्लामाबाद में परदेही मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त सिडनी में थियल दहशतगर्दी ते अफ़सोस थियो आहे। भारतीय हुकूमत ऐं मीडिया पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। हाणे वाज़े थी चुको आहे त हमले आवरनि जो तालुक़ हिंदुस्तान सां आहे। सदर कानून शाद तरमीमी बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। किंग हमद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएट मेडिकल साइंस बिल जी तौसीक़। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट बिल जी बि मंज़ूरी। दानिश स्कूल अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म खे वापसि सुम्हारे छॾियो। सदर चयो आहे त दानिश स्कूलनि जे क़याम जी सूरत में सूबाई हुकूमतुनि सां मुशावरत ज़रूरी आहे। केपीके जे गवर्नर बानी पिचाई खे पंजाब खां कंहिं ॿिए सूबे मुंतक़िल करण जो मुतालबो करे छॾियो। फैसल करीम कुंडी चयो आहे त पिचाई ऐं सूबाई हुकूमत जा फ़ैसिला अडियाला जेल मां थी रहिया आहिनि। बानी पिचाई खे कंहिं ॿिए सूबे मुंतक़िल करणु घुर्जे। गवर्नर राज जो दारोमदार सूबाई हुकूमत जे रवैये ते आहे। पेशावर में तकरीब खे ख़िताब कंदे गवर्नर चयो त सूबो मजमूई तौर ते तबाही जो शिकार आहे। गैर कानूनी सरगर्मियुनि खे कानून जो हिसो बणाइण बर्दाश्त जो गुनाह आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक जहांगीरी ख़िलाफ़ जाली डिग्री केस जी कार्रवाई वफ़ाक़ी आईनी अदालत में चैलेंज। दरख़्वास्त में जस्टिस तारिक जहांगीरी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कयल दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज कई वञे। आईनी अदालत पारां इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऐं कराची यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार्स खे सुभाणे पेश थियण जो हुकुम। बानी पीटीआई जे पुटनि पारां जनवरी में पाकिस्तान अचण जो ऐलान। कासिम खान ऐं सलेमान खान चयो आहे त असांजे वालिद खे जेल जी डेथ सेल में रखियो वियो आहे। वीज़ा लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जनवरी में पाकिस्तान वेंदासीं। वालिद मुल्क खे करप्शन खां पाक करणु चाहे थो। कराची में गुड्स ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल सबबि बहरी जहाज़नि जी अचवञ मुतासिर। हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि विच में डेडलॉक बरक़रार। अॼु ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थींदो। गुड्स ट्रांसपोर्टरनि जे सेक्रेटरी जनरल चयो आहे त अक्सर मसइला हल थी विया आहिनि। मुआहिदे खे हथ में शिकल ॾिनी पई वञे। ट्रांसपोर्टरनि गरनि ॾंडनि में घटिताई समेत मुख़्तलिफ़ रियायतूं घुरियूं आहिनि। जाली फिटनेस सर्टिफिकेट इस्तेमाल कंदड़ ट्रांसपोर्टरनि जी गाॾियुनि जा रूट परमिट रद्द करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील नाब अहमद चयो आहे त कुझु ट्रांसपोर्टरनि कार्रवाई खां बचण लाइ एजेंटनि ज़रिए फिटनेस सर्टिफिकेट ठाराए वरिता आहिनि। जाली फिटनेस सर्टिफिकेट न रुॻो कानून जी भंजकड़ी पर अवामी तहफ़्फ़ुज़ लाइ बि वॾो ख़तरो आहिनि। इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। सिडनी में फायरिंग वाक़े जे ज़ख़्मी दहशतगर्द मथां फ़र्द जुर्म लागू। जवाबदार मथां दहशतगर्दी समेत 59 इल्ज़ाम लॻाया विया। 24 सालनि जो नवीद अकरम पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियो ऐं संदसि पीउ साजिद मारिजी वियो हो। ऑस्ट्रेलवी पुलिस जो मारिजी वियल साजिद अकरम जो तालुक़ भारत जे शहर हैदराबाद सां आहे। बोंडाई बीच ते दहशतगर्द पीउ पुट जी फायरिंग में 15 ॼणा मारिजी विया हुआ ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। अमरीका वधीक 20 मुल्कनि जे शहरनि मथां सफ़री पाबंदी लॻाए छॾियूं। नई पॉलिसी जनवरी 2026 खां लागू थींदी। शाम, ॾखण सुडान, माली, नाइजर, काउस ऐं ॿियनि मुल्कनि मथां पाबंदी जो फ़ैसिलो। फ़लस्तीनी अथॉरिटी जो पासपोर्ट रखंदड़ शहरनि मथां बि सफ़री पाबंदियूं लागू। अमरीका तरफ़ां सफ़री पाबंदी जो शिकार मुल्कनि जो अंग 35 थी वियो। सरकारी खातनि में 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं ॾियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर डिवीज़न जे उम्मीदवारनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी। वकील रुख़सार जुनेजो अदालत खे ॿुधायो त मेरिट ते पूरो लहण बावजूदि उम्मीदवारनि खे सरकारी नौकरियुनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अदालत 2 महीननि अंदरि उम्मीदवारनि खे सरकारी खातनि में नौकरियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची में रेंजर्स जूं कार्रवायूं। 5 ज़ख़्मियुनि समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स सेंट्रल ऐं ॾखण ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी गिरफ़्तारियूं कयूं। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ वताखोरी में मुलविस जमील छांगा ऐं समद काठियावाड़ी ग्रुप सां आहे। जवाबदार फैक्ट्री मालिकनि, दुकानदारनि ऐं बिल्डर्स खे भत्ते जूं पर्चियूं माणींदा हुआ। फरीदाबाद भरिसां घर जी भित किरण सबबि पीरसन दबजी फौत। ॻोठ फैज़ मोहम्मद दरियानी चांडियो में घर जी भित किरी पई। 60 वरनि जो अमीर बख़्श चांडियो दबजी ज़ख़्मी थी पियो। लाड़काणो इस्पताल में दम ॾिनाई।